बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत बीबी ज़ुलेखा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम सां एॾी त मुहब्बत हुई, जॾहिं हुन इस्लाम आंदो, ईमान आंदो, मुसलमान थी, त उन खां बाद में हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जॾहिं बि उनखे ॾींहं जो सॾु कंदा हुआ त पाण जवाब में मोकिलींदी हुई, ऐं यूसुफ़ मां तोॾे राति जो ईंदसि। पर जॾहिं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम उनखे राति जो सॾु कंदा हुआ त हूअ चवंदी हुई त मां तोॾे ॾींहं जो ईंदसि। पोइ हिकु दफ़े हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम चयो, ऐं ज़ुलेखा, पहिरियों त तूं मुंहिंजे लाइ तड़पंदी हुईं, मुंहिंजे ॾिसण लाइ सिकंदी हुईं, ऐं रिवायतुनि में ईंदो आहे त हज़रत ज़ुलेखा रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि तमामु घणा हीरा जवाहर हुया, जेके हुन हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जी मुहबत में क़ुर्बान करे छॾिया। ऐं जेको शख़्स बि हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे बारे में उनखे का ॻाल्हि ॿुधाईंदो हुयो त उनखे हीरा अता कंदी हुई। सो एतिरी त हुनजे मथां आशिक़ हुई जो हर शइ उनखे अता करे छॾींदी हुई। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जॾहिं इहो सुवालु कयो, बीबी ज़ुलेखा, तोखे छा थियो आहे हाणे जॾहिं मां तोखे सॾियां थो त तूं मूं ॾांहुं नथी अचीं? त हज़रत बीबी ज़ुलेखा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो, यूसुफ़, मां तुंहिंजी मुहबत खे पहिरियां न सुञातो हो, ऐं हाणे मां तुंहिंजी मुहबत खे सुञातो आहे त तुंहिंजी मुहबत असुल में कंहिंसां हुई। सो मां उन सां हाणे मुहबत करे रही आहियां, यानी अल्लाह तबारक व तआला सां हाणे मुहबत करे रही आहियां, हुनजी इबादत करे रही आहियां। सो हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जॾहिं इहो जवाबु ॿुधो त पाण फरमायो त मां बि तोखे इहा ई ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां, जॾहिं तुंहिंजी हक़ीक़ी रब सां एतिरी मुहबत थी वई आहे जो मां बि तोखां विसरी वियो आहियां, त अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त मां तोखे ज़ुलेखा मां 2 नींगर अता फरमाईंदुसि, ऐं जेके उन्हनि खे मक़ाम ऐं मर्तबो बि अता फरमाईंदुसि। सो अल्लाह तबारक व तआला इहो हुकुम फरमायो आहे। हज़रत बीबी ज़ुलेखा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो त मूंखे क़बूल आहे ऐं ॾाढी ख़ुशी आहे अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं इहो इरशाद फरमायो आहे। सो ॿियो बि हिकिड़ो हिकायत ईंदी आहे त हज़रत मंसूर हल्लाज रहमतुल्लाह अलैहि अल्लाह तबारक व तआला जो कामिल वली थी गुज़रियो आहे, जंहिं 18 ॾींहं क़ैद में गुज़ारिया। क़ैद में गुज़ारण खां बाद में उन खां शिबली रहमतुल्लाह अलैहि पुछियो, ऐं मंसूर, तूं ॿुधाए त मुहबत छा आहे? त मंसूर चयो, ऐं शिबली, सुभाणे अचिजां, इन सुवाल जो तोखे मां जवाबु ॾींदुसि। जॾहिं सुबुह थियो, हज़रत शिबली रहमतुल्लाह अलैहि उन वटि वियो ऐं पुछाई, मंसूर ॿुधाए त मुहबत छा आहे? पाण फरमायो त मुहबत जी इब्तिदा आहे पचणु, ऐं इंतहा आहे क़त्ल थियणु। छा पहिरियों ॿुधाई त ऐं शिबली, मुहबत जी इब्तिदा यानी शुरूआत आहे पचणु, ऐं उनजी इंतहा आहे क़त्ल थियणु। सो उन ॾींहुं हज़रत मंसूर रहमतुल्लाह अलैहि खे फांसी अचणी हुई, उन जे करे ॿुधायाऊं त मुहबत जी इब्तिदा पचणु आहे ऐं इंतहा क़त्ल थियणु आहे। जॾहिं मंसूर रहमतुल्लाह अलैहि निगाह बैन हक़ीक़त खे सुञातो, त जॾहिं हीअ शइ सुञातऊं, अन कुल शैइन मा खलल्लाह बातिलुन, यानी अल्लाह तबारक हर शइ अल्लाह तबारक व तआला खां सवा, यानी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खां सवा हर शइ बातिल आहे। जॾहिं इहा शइ सुञातऊं त पंहिंजो पाण खे बि विसारे छॾियाऊं। पोइ जेकॾहिं को पुछंदो त मंसूर तुंहिंजो नालो छा आहे, त चवंदो अनल हक़, मां हक़ आहियां। सो दोस्तो अज़ीज़ो, इहा ई उनजी अल्लाह तबारक व तआला सां मुहबत जो पंहिंजी ज़ात खे बि उन्हनि विसारे छॾियो। ऐं मुहबत जी इंतहा हीअ आहे त मुहबत जो सिद्क़ 3 शयुनि में ज़ाहिर थींदो आहे। कहिड़नि में? त हिकिड़ो महबूब जी ॻाल्हियुनि खे सभिनी जी ॻाल्हियुनि खां वधीक सुठो सम्झंदो आहे। हिकिड़ो त ॻाल्हियूं जेके बि करे, महबूब ॻाल्हियूं करे थो त उन जी ॻाल्हियुनि खे सभिनी जी ॻाल्हियुनि खां वधीक पसंदि करे, ऐं जेकॾहिं उन जी मजलिस में वेठो आहे त समूरनि जी मजलिस खां उन जी मजलिस खे
तरजीह ॾींदो आहे। ऐं जेकॾहिं रज़ा खे ॾिठो वञे त उन जी रज़ा यानी महबूब जी रज़ा खे सभिनी जी रज़ाउनि खां वधीक पसंदि कंदो आहे। इहे टे ॻाल्हियूं मुहबत जूं इंतहा आहे, यानी हर ॻाल्हि महबूब जी मञी वञे। जंहिंसां माण्हू मुहबत करे थो उन जी ॻाल्हि मञी वेंदी आहे। जेकॾहिं ॿियूं बि मजलिसूं खोड़ थियनि पर महबूब जी जेका मजलिस हूंदी आहे, महफ़िल हूंदी आहे, उनखे वधीक तरजीह ॾिनी वेंदी आहे। पर रज़ा बि हमेशह इहा ॻाल्हि बि आहे त मुंहिंजो महबूब मूंसां राज़ी हुजे। हिकिड़ी ॿी हिकायत ईंदी आहे त ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि ज़हरुल रियाज़ में लिखनि था, हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि काबतुल्लाह जो तवाफ़ करे रहिया हुआ त हिकिड़े मक़ाम में जॾहिं विया त उते ॾिठऊं त हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजो जिस्म उघाड़ो आहे ऐं उहो रोई रहियो आहे ऐं तमामु घणो बीमार आहे। त उन खां पुछऊं त तूं छो थो रोईं, तोखे कहिड़ी बीमारी आहे, छा कहिड़ी ॻाल्हि तोखे रोआरे रही आहे? त उन जवाबु ॾिनो त मूंखे मुहबत रोआरे रही आहे। हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि सम्झी वियो त हीउ कंहिंजो आशिक़ु आहे, कंहिंसां मुहबत करे थो। त जॾहिं इहा ॻाल्हि हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि ॿुधी त उन जे अखियुनि मां बि ॻोढ़ा अची विया। त उन शख़्स पुछो त तूं छो रही रहियो आहीं? चईं जंहिं शइ तोखे रोआरियो आहे त उहा शइ वरी मूंखे बि रोआरे थी। जॾहिं उहा शख़्स उन ॻाल्हि ॿुधी हज़रत ज़न्नून मिस्रीअ जी त उन शख़्स जो रूह परवास थी वियो। त हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि ॿाहिरि वियो कफ़न दफ़न जे बंदोबस्त जे लाइ ऐं उन जे लाइ कफ़न वठणु वियो। जॾहिं मोटियो त उहो शख़्स उते कोन हुयो। ॾाढो परेशान थियो त पहिरियों त हिन जो को वाली वारस कोन हुयो, हाणे वरी शख़्स लभे कोन थो। परेशान थियो त उते हिकिड़े मुनादी यानी मथां को मलाइक सॻोरो हुयो, जंहिं इहो आवाज़ जेको हज़रत ज़न्नून मिस्री रहमतुल्लाह अलैहि खे ॿुधण में आयो फी मक़ाद सिद्क़िन इंद मलिकिन मुक़तदिर, त पंहिंजे इश्क़ कसरत इबादत ऐं ताजील तौबह जी वजह सां हू पंहिंजे क़ादिर सां वञी मिलियो, यानी जंहिंसां हू मुहबत करे पियो उन जे इश्क़ में पंहिंजे क़ादिर हक़ीक़े सां वञी मिलियो, अल्लाह तबारक तआला सां वञी मिलियो। हालांकि पहिरियों त वॾो गुनहगार हुयो ऐं गुनाहनि में जकड़ियल हुयो, पर जॾहिं अल्लाह तबारक तआला सां उनजो इश्क़ मुहबत थी वई त उहो एतिरो त फना फिल्लाह थी वियो जो अल्लाह तबारक तआला उन जे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्त बि पाण फरमायो। सो दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह असां सभूरनि खे बि अल्लाह तबारक तआला सां मुहबत करणु खपे ऐं उन जे अहकामनि ते अमल करणु, उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।